सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह चयो आहे त सिंध में पीपल्स पार्टी जी गुज़िरियल 15 सालनि जी ख़राब हुकुमरानी सबबि सिंध में धाड़ेलनि, क़ातिलनि, वॾेरनि ऐं करप्ट ऑफिसरनि जो राज क़ाइमु थी चुको आहे। हुकूमत ऐं सिक्योरिटी इदारा सिंध जे अवाम जे सबुर जो इम्तिहान वठी रहिया आहिनि। कश्मीर में बदअमनी ख़िलाफ़ डेरा मोड़ कश्मीर में शहरियुनि ऐं वापारियुनि पारां लॻायल धरणे जी हिमायत कंदे मुतालबो कयूं था त मग़वी सागर कुमार, डॉक्टर मुनीर नाइच, मुखी दगजेश कुमार, मासूम जयदीप कुमार ऐं ॿियनि खे फिलफोर बाज़ियाब करायो वञे। कराची मां जारी कयल बयान में सैयद ज़ैन शाह चयो त कश्मीर में धरणे में शरीक पंहिंजा आइनी ऐं क़ानूनी हक़ घुरी रहिया आहिनि। धाड़ेलनि खे तहफ़ुज़ ॾियण बजाए क़ानूनी रस्तो इख़्तियार कयो वञे। रियासत अमन अमान क़ाइमु करण में मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे। हिन चयो त सिंध जी पुरअमन इलाइक़े जो अमन कंहिं बि सूरत में ख़राब थियणु न ॾिनो वेंदो। सिंध में हिकु साज़िश तहत हालात ख़राब करण जूं साज़िशूं कयूं पियूं वञनि, जंहिं सबबि आवाम अदम तहफ़ुज़ जो शिकार थी चुको आहे। सिंध में धाड़ेलनि खे मक़ामी सरदारनि ऐं वॾेरनि जी सरपरस्ती हासिल आहे, जेके अगवा जी इंडस्ट्रीज़ हलाए रहिया आहिनि। आम शहरी तोड़े पुलिस अहलकार बि महफ़ूज़ न आहिनि। हिकु तरफ़ महांगाई, ॿिए तरफ़ हथरादू बदअमनी सिंध वासियुनि खे मुंझाए छॾियो आहे। अॼु धरती धणी पंहिंजो कारोबार बंदि करे पंहिंजे प्यारनि जी बाज़ियाबी लाइ धरणा हणण ते मजबूर आहिनि। धरणे में शिरकत कंदड़नि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। सैयद ज़ैन शाह इहो बि चयो त मग़वियुनि जी बाहिफ़ाज़त वापसी ताईं लॻल धरणे में सिंध यूनाइटेड पार्टी जा कारकुन ऐं उहिदेदार भरपूर शिरकत कनि, इज़हार कनि। सैयद ज़ैन शाह इहो बि चयो त असां पुरज़ोर मुतालबो था कयूं त फ़ौरी तौर ते कश्मीर ज़िले में धाड़ेलनि ऐं उन्हनि जे सहूलियतकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि अंजाम ताईं पहुचायो वञे।